अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी इन वीडियो जो टॉपिक है लॾो पाड़े ते ड्रामे ते। दोस्तों पोइ जेकी वीडियो मूं ठाही हुई उन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खां 4 सवाल पुछिया हुआ। दोस्तों अॼु भी मां तव्हां खां कुछ सवाल पुछंदुसि, उन्हनि सवालनि जा जवाब मूंखे कमेंट में ज़रूर ॾिजो। दोस्तों वीडियो शुरू करण का पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश है, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोइ वीडियो में मां तव्हां खां 4 सवाल पुछिया हुआ। उन्हनि सवालनि मां हिकु सवाल पूरो थी चुको आहे। तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदो त उहो कहिड़ो सवाल आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो सवाल इहो आहे त शेरल वापसि ड्रामे में मोटी आयो आहे। दोस्तों जीअं शेरल वापसि आयो आहे त अरबाब खान वटि वियो आहे त होॾां मीरज़ादी अरबाब खान खे ऐं शेरल खे क़ैद करे छॾियो आहे। दोस्तों मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदो हलां त होॾां वरी ॾाढ़ू खान पंहिंजो बंगलो छॾे चुको आहे। दोस्तों हाणे मां तव्हां खां हिकु सवाल पुछण वारो आहियां। इन सवाल जो जवाब मूंखे कमेंट में ज़रूर ॾिजो। छा अचण वारी किस्तनि में रहीम ऐं शहज़ादी ड्रामे में वापसि ईंदा या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। छा अचण वारी किस्त 126, 127, 128, 129, 130 में छा इहे वापसि रहीम ऐं शहज़ादी मोटी ईंदा या न, या वरी इन्हनि खां अलावा जेके किस्तां हलंदियूं उन्हनि में वापसि ईंदा या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।